श्री राम जय जय राम। प्यारी साध संगत, अॼु जी कथा परमात्मा सभिनी जी आद अंत आहे। प्यारी साध संगत, शिष्यनि ऐं सत्संगियुनि लाइ सतगुरु ई परमात्मा देव रूप आहे। सतगुरु पंहिंजनि प्यारनि शेवकनि खे सत्संग ऐं शांती बख़्शींदा आहिनि। जंहिंजो मन स्थित आहे सो परम सुखी आहे। मन स्थित तॾहिं थींदो जॾहिं मन में वैराग पैदा थींदो। जॾहिं कूड़ ऐं कच्छ खां मन छिकिजी वेंदो, सच पासे लॻंदो, तॾहिं ई मन स्थित रहंदो। जगत आहे केवल मन जो फुरणो, जे फिरणे खे समेटियो त जग जो रूप ई कोन्हे। जीअं ई मन जगतर खां ख़ाली थींदो, तीअं परमात्मा सां जुड़ंदो वेंदो। परमात्मा सॼी जगत खे ठाहिण वारो आहे, सभु पदार्थ बख़्शण वारो आहे। जेको पंहिंजो ध्यानु प्रभु सां मिलाए छॾींदो आहे, तंहिंजो मन सदा शांती में रहंदो आहे। हरे राम। प्रभु ते भरोसो रखिजे, भॻवान में विश्वास रखिजे। जेको प्रभु जो भरोसो टोड़ींदो आहे, सो हमेशह ठोकरूं पियो खाईंदो आहे। सभु कम ईश्वर जे हुकुम ते थींदा आहिनि। ॿार जो पेट में अचणु सो बि हुकुम सां, ॿार जो ॼमणु सो बि हुकुम सां, ॿार जो वॾो थियणु सो बि हुकुम सां। असां सभु हेॾा वॾा थिया आहियूं, सो कीअं थिया आहियूं? प्रभु जे हुकुम सां। पीउ माउ त वॾो करे कोन सघंदा आहिनि, ईश्वरी शक्ति कमु पई करे। जीअं बिजली केतिरनि कमनि खे हलाए रही आहे, केतिरियूं मशीनूं कमु करे रहियूं आहिनि, सभु हिकु बिजली जी शक्ति सां। तीअं परमात्मा जी शक्ति बि सभिनी शरीरनि खे वधाए वॾो पई करे। इहा ॻाल्हि केवल गुरू ई सम्झंदा आहिनि। कोशिशि करे सभई पंहिंजो मन प्रभु सां मिलायूं। प्रभु जा हुकुम ॿुधंदासीं। सतगुरु प्रभु जे उपकारनि खे ॻणियो, केतिरा सुख हिननि बख़्शिया आहिनि। पीउ माउ ॾिना अथसि, वॾा थींदा वियासीं त घर घाट ॾिनई। धन ॾिनई, खाधो पीतो पहुचाए, अन्न फल फूल पियो बख़्शे। सिज चंड तारा बख़्शिया अथसि, वरी हवा पाणी बख़्शिया अथसि, अनंत पदार्थ बख़्शिया अथसि। उहे उपकार आहिनि प्रभु जा। पोइ सतगुरु जे मुख मां न्यापा ॿुधूं। सतगुरुनि जा न्यापा कहिड़ा आहिनि? विषय में न पहो, नशनि में न पहो, चोरी न करियो, ॼारी न करियो, कूड़ जे पासे न वञो, कस्त पासे न वञो, कावड़ जे पासे न लॻो, कीनो न रखो, गिला न करियो, कंहिं ते ऐब न मड़ियो। अहिड़े नमूने जेतिरी बि ॿाहिरि मुख़्त आहे, उन खां पाण बचायो। निमाणा थियो, सियाणा थियो, थधा थियो, संतोखी थियो, आज़ादु थियो, वैरागी थियो, वीचारवान थियो, सत्संगी थियो, भगत जन थियो, शेवादारी थियो, आज्ञाकारी थियो। अहिड़ा वचन सतगुरु ॿुधाईंदा आहिनि। इहे वचन परमात्मा जा न्यापा आहिनि। परमात्मा पाण सतगुरुनि जे हिरदे में वेंदा आहिनि। ईअं जेकॾहिं असां सभई पंहिंजी हयाती गुज़ारींदासीं, कुसंग खां बचंदा ईंदासीं, सत्संग कंदा ईंदासीं, त असांजी ज़िंदगी सुनहरी ज़िंदगी थी पवंदी। असांजा दुख दर्द सभु मिटिजी वेंदा, अंदर में शांती पैदा थींदी। हे साध संगत, इहे कम असांखे करणा आहिनि। रस्ता ॾेखारण वारा सतगुरु आहिनि। हिननि जा उपदेश परमात्मा जा न्यापा आहिनि। सतगुरुनि जा शास्त्र परमात्मा जा पैगाम आहिनि। असां रोज़ु ॾियारे सवेल उथूं, नाम जपियूं, पोइ प्रार्थना करियूं, शास्त्र पढ़ूं, पोइ ॾींहं जो प्रोग्राम ठाहे छॾियूं। विच में लिखंदा वञूं जो असांखे क्रोध न करिणो आहे, असांखे जोश में न अचिणो आहे, असांखे कूड़ न करिणो आहे, असांखे बुरी नज़र न पैदा करणी आहे, असांखे अजाई सजाई ॻाल्हि ॿोल या तात पराई न करणी आहे, कुसंग खां बचिणो आहे। इहे सभु ॻाल्हियूं पंहिंजे प्रोग्राम में लिखी छॾियूं। पोइ रोज़ु
कंदा अचूं त जगती बि सिद्ध थींदी त भक्ति बि सिद्ध थींदी। लोक बि सुहेलो थींदो त परलोक बि सुहेलो थींदो। असां बि ख़ुशि रहंदासीं, असांजा बच्चा बि सुख वठंदा। सभिनी जे लाइ मिसाल थी पवंदासीं। सतगुरुनि जो दरवाज़ो कुशादो आहे। सतगुरुनि जा उपदेश विस्तार सहित ॿुधाया वेंदा आहिनि। ईअं हलंदा अचो, पाण खे ठाहींदा अचो, सुख वठंदा अचो। हरि ओम। शांति शांति।